बिल्कुल योम पाकिस्तान के सिलसिले में वही आलिशान रैली करी हुई है शहर के मुख्य रोड रस्तनि तां पाकिस्तान जिंदाबाद पाक फौज जिंदाबाद जा नारा हणंदा हिन वक़्तु शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब ते पता नथो हवाले सां हिन ते मौजूद अॻवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू हिन हवाले सां वधीक छा था चवनि। जेको आहे त अफ़वाह जे पाकिस्तान जे दुश्मननि जेके अनासिर आहिनि उन्हनि जे लाइ इहा रैली कढी वई आहे ऐं उन्हनि खे मैसेज ॾियण था चाहियूं जेको अॻवान मुसलसिल पाकिस्तान ते जेको अटैक करे रहियो हुयो मस्जिदनि जे अंदरि ऐं स्कूलनि जे अंदरि उनखे ॿुधाइण था चाहियूं त हे अॻवानी तूं पंहिंजी जेको आहे त इहा नाकाम साज़िशूं जेके तूं करे रहे आहीं उनजो तोखे मुंहुं तोड़ पाकिस्तान अफ़वाह जवाबु ॾेई रही आहे जवाबु ॾींदी। पाकिस्तान सहारो ॾिनो आहे तुंहिंजे अवाम खे हिते रहाए करे उन अॼु ताईं असां वटि उहे राज पज़ीर आहिनि कराची जे अंदरि मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि जे अंदरि पर उनजे बावजूद तो उहा शइ न सम्झी। अल्हम्दुलिल्लाह असां 24 करोड़ अवाम पाकिस्तान फौज सां गॾु बीठा आहियूं पंहिंजे वतन अज़ीज़ जे लाइ दिफ़ा जे लाइ हमेशह तयारु आहियूं ताला सां हाज़िर आहियूं। असां अफ़गानिस्तान ऐं जेके हिते गद्दार आहिनि असांजे पाकिस्तान जे अंदरि उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त पाकिस्तान आर्मी सां असां हमा वक़्तु गॾु बीठा आहियूं ऐं बीठा रहंदासीं इंशाअल्लाह। पाकिस्तान जिंदाबाद अफ़वाह जे पाकिस्तान जिंदाबाद। अॼु जेका असांजी रैली आहे दिफ़ा पाकिस्तान और पाक फौज सां शाना बशाना खड़ा हूं ऐं रहंदासीं। पाकिस्तान आर्मी आहे त असां आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान ISI जिंदाबाद, पाकिस्तान MI जिंदाबाद। कैमरामैन मंसूर अहमद चांडे सां गॾु अखलाक अहमद चांडियो, धरती TV न्यूज़ कंबर।